सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमान आली शान है जंहिं मूं ते 10 भेरा दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। मस्जिद में खिलण जो अज़ाब। सरकार अली वक़ार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मस्जिद में खिलण क़ब्र में अंधेरो आणींदो आहे। जॾहिं मस्जिद में खिलण जो इहो हाल आहे त उते टहक ॾियण जो वबाल छा हूंदो। हा, मस्जिद में ज़रूरत मूजिब मुस्कुराइण मना न आहे। मुस्कुराइण जी तारीफ़ हीअ आहे त अहिड़ी तरह खिलण जो आवाज़ न पाण खे ॿुधण में अचे न भर वारे खे ॿुधण में अचे। खिलण जी तारीफ़ हीअ आहे त एतिरो आवाज़ सां खिलण जो पाण पंहिंजी आवाज़ ॿुधे भर वारे ताईं आवाज़ न वञे। ऐं टहक ॾियणु यानी एतिरे आवाज़ सां खिलण जो ॿियो हुजे हा त उहो बि ॿुधी वठे हा। सरकार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम कॾहिं बि टहक ॾेई न खिलिया। सरकार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमाने रहमत निशान आहे, जेको मस्जिद मां तकलीफ़ ॾींदड़ शइ कढे अल्लाह पाक उन लाइ जन्नत में घर बणाईंदो। रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मस्जिद जी साफ़ सुथराई करण वारी हिकु औरत जी वफ़ात खां पोइ उन जे बारे में ख़बर ॾींदे फरमायो, मां उनखे मस्जिद मां मिटी ऐं धूड़ साफ़ करण जे सबबि जन्नत में ॾिसी रहियो आहियां। शादीअ जो नुस्ख़ो। जेकॾहिं छोकिरे जी शादी न थींदी हुजे त उहो पाण ऐं छोकिरीअ जे रिश्ते में रुकावट हुजे त उनजो भाउ या पीउ सवाबु कमाइण ऐं जल्दी नेक रिश्तो मिली वञण जी नीयत सां रोज़ानो घटि में घटि हिकु भेरो मस्जिद में अहिड़े वक़्तु ॿुहारो ॾियण जी सआदत हासिलु कनि जंहिं वक़्तु वाक़ई सफ़ाई जी हाजत हुजे त इंशा अल्लाह करम थी वेंदो। अल्लाह तबारक व ताला